में 8 अध्याय में कल तहां श्रवण कयो। श्याम सुंदर श्री कृष्ण चंद महाराजन चवन था त जेके हिक चित्त सां लगातार मुंहिंजो रोज स्मरण कंदा आहिनि, मूंखे यादि कंदा आहिनि, उन्हनि खे मां सरलता सां मिली वेंदो आहियां। हे अर्जुन, जेके हमेशा मूंसां यादिन में जुड़ियल रहंदा आहिनि, मूंखे यादि रखंदा आहिनि, उनखे मां सरलता सां मिली वेंदो आहियां। अनन्य चेताः सततम चो यो मां स्मरति नित्यशः। चो न, अनन्य चेताः सततम, अनन्य चेताः सततम, यो मां स्मरति नित्यशः। यो मां स्मरति अन्यतशः तस्याहं सुलभः पार्थ, तस्याः सुलभः पार्थः, नित्ययुक्तस्य योगिनः, नित्ययोगस्य योगिनः, नित्ययुक्तस्य योगिनः। नित्ययुक्तः योगिनः। चवंदन ये मिठाई शक्कर युक्त, ये पदार्थ नमक युक्त है, यह कर युक्त है। युक्त यानी मिला हुआ। भगवान चवंता नित्य युक्तस्य योगिनः, जेको मुंह में मिलियल आहे, जेको यह खंड खीर में, लूण भाॼीअ में, खुशबू गुलन में, चांदनी चंदा में, रोशनी सूरज में, भक्त भगवान में। हरे कृष्ण हरे कृष्ण श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। अच्छा, इंसान खे यादि करे तो उनखे पतो थोड़ी पवंदो। कई बार तो ईअं थी वेंदो आहे कि अरे पतो ई न पवंदो आहे, मूंखे प्रेम कंदो, हे मूंखे चाहींदो, मां हिनखे दुश्मन सम्झंदो। ऐं असां कंहिंखे माण्हूअ खे यादि कयूं, चवंदा आहिनि हिचकी थी अचे, ज़बान कटिजी वई, कोई यादि थो करे, बट पर केरु थो यादि करे, कहिड़ी ख़बर। भगवान खे त सभु पतो आहे, केरु मूंखे केतिरो यादि कंदो आहे, भगवान त सभु था ॼाणनि। इन करे भगवान खे यादि करे ॾिसो। असां भगवान खे यादि कंदासीं, भगवान असांखे यादि कंदा आहिनि, और घटि यादि न कंदा आहिनि। चओ हरे राम। हरे राम। जन चाले एक पावड़ो, भक्त एक पेर हले तो हरि चाले 100 कोस। बाप रे, एक कोह 1 किलोमीटर खां वधीक थींदो आहे, और 100 कोह हरे कृष्ण। तो भगवान असां सां केतिरो प्रेम कंदा आहिनि, कल्पना कयो। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी, हे नाथ नारायण ऐं वासुदेव। इहे असांजा वचन कोन्हनि, संत दरियाह शाह थिया। मां उन्हनि जी वाणी तव्हांखे ॿुधायां थो, ध्यानु ॾियो त छा था चवनि संत दरिया शाह महाराज। हरि बोल, हरि बोल। दरिया दूषण दास में, नहीं राम में दोष। जन चाले एक पावड़ो तो हरि चाले 100 कोस। दरिया शाह कहते हैं, प्यारे तू एक कदम बढ़ा, भगवान 100 कोस दौड़ते आएंगे। एक कदम और 100 कोस। सोचो हम कितना भगवान को याद करेंगे और भगवान कितना याद करते हैं। हम भगवान से कितना प्रेम कर सकते हैं, भगवान हमसे कितना प्यार करते हैं। हम एक कदम बढ़ाएं, भगवान 100 कोस दौड़ते आएंगे। तभी तो कहते हैं एक क्षण में करोड़ों जन्मों के पाप खत्म। पर एक कदम बढ़ाने वाले भी खुशनसीब बहुत कम है। एक कदम, एक पग श्री कृष्ण की ओर। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी,
हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। वो हिकु कदम वधाइण जे लाइ हज़ारे जन्म लॻी वेंदा आहिनि, हिकु पेर अॻिते वधाइण जे लाइ। कॾहिं सत्संग मिलंदो, कॾहिं कोई असांखे वचन अंदरि वेहंदो दिलि में। कननि में त लखे वेठल आहिनि, कननि में त लखे वेठल आहिनि छाबड़ा साहब। वो हिस तक पहुचे न, वरी जॾहिं हिते तीर लॻे वरी अंदरि माण्हू हली पए। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। तरी तो भगवान चवनि था, हे अर्जुन, जेको इंसान सदाई मुंहिंजो सुमरन कंदो आहे उन लाइ मां सदाई सवलाईअ सां मिलण लाइ हाजिर थी वेंदो आहियां। असां छा कंदासीं? पढ़ी हली वेंदासीं, हिते बीहंदासीं ई कोन, थोरो सोचींदासीं कोन छा चई आहे भगवान। उते बीहो, थोरो वीचार कयो। उहे परम सिद्धीअ खे प्राप्त कयल महात्मा मूंखे प्राप्त करे दुख जे स्थान याने वरी जन्म खे कोन पाईंदा आहिनि। छो त हे अर्जुन, ब्रह्म लोक खां वठी सभु लोक अहिड़ा आहिनि जिन में वरी 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 अचणो वञणो लॻो पियो हूंदो आहे। पर हे पार्थ, मूंखे प्राप्त करण खां पोइ जन्म वठण जे फेर खां मुक्ति मिली वेंदी आहे। समझो था भाई, समझो था ना? श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। ध्यान ॾेई ॿुधो भाई, ये श्री कृष्ण भगवान जा वचन तो। हरि बोल, हरि बोल, हरि बोल। हरि बोल। भगवान कृष्ण कहते हैं कि आप किन्हीं भी देवताओं की पूजा करो और उनको पा भी लो। सबसे ऊंचे कौन? भगवान ने सबसे पहले रचना की ब्रह्मा जी की। चलो ब्रह्मलोक सबसे ऊपर है, वहां तक भी पहुंच गए, फिर जन्म मरण में आना पड़ेगा। आप ब्रह्म भुवन लोक, आप ब्रह्म भुवन लोका पुनरावर्तनो अर्जुन मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते। ब्रह्मलोक तक गए, फिर जन्म मरण। लेकिन हे कौन्तेय, हे अर्जुन, अगर मुझे पा लिया, मेरा लोक पा लिया, तो फिर जन्म मरण खत्म, ये चक्कर सदा के लिए खत्म। फिर मेरे ही बन जाओगे, मेरे ही पास रहोगे और मेरे ही जैसे रहोगे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। ये कुछ सरल श्लोक याद करे रखो। वरी चवायो, आ ब्रह्म भुवन लोका, आ ब्रह्म भुवन लोकाय पुनरावर्तनो अर्जुन, पुनरावर्तनो अर्जुन मामुपेत्य तु कौन्तेय, मामुपेत्य कौन्तेय, मामुपेत्य तु कौन्तेय, मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते, पुनर्जन्म न विद्यते। भगवान जी वाई वाणी जेकी उन्हनि जे मुख मूं श्री रसना मूं पवित्र आहा निकिती, उहा ई असां दोहराए रहिया आहियूं। इहो सोचो, संत चवंदा आहिनि ऐं गदगद थी वञो। उहा ई परमात्मा श्री कृष्ण जेकी चई, उहा असांखे उच्चारण करण लाइ थी मिले। अर्जुन भी हिकु बार गीता ॿुधी, असां रोज ॿुधी था सघूं, केॾी वॾी ॻाल्हि आहे। स्वामी राम सुखदास महाराज जनता चवन कि जो गीता अर्जुन को केवल एक बार सुनने को मिली, वो गीता हम रोज सुन सकते हैं, पढ़ सकते हैं। ये कम कृपा की बात है, ये कितनी बड़ी कृपा है। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। अॻिते ॾिसो भगवान कहिड़ा अद्भुत अद्भुत गोपनीय अहिड़ा अहिड़ा रहस्य वारा वचन ॿुधाए रहिया आहिनि। दुनिया जे कंहिं माण्हूअ जी ताक़त न आहे। अरे देवता बि न ॿुधाए सघंदा, भगवान ई ॼाणंदा आहिनि। सृष्टि जा मालिक उहे, जेको जंहिं दुकान जो मालिक आहे उनखे ख़बर घणो माल छा आहे, हिसाब किताब, लेन देन, ॾियणु वठणु, लागत, उनखे ख़बर वधीक। त हे सॼी दुनिया हिकिड़ी नंढी सी दुकान आहे भगवान जी। अहिड़ी अनंत दुकानूं हलंदियूं आहिनि भगवान जूं। रोम रोम प्रति राजे कोटि कोटि ब्रह्मंड।
भगवान चवंता है अर्जुन ब्रह्मा जो जेको हिकिड़ो ॾींहुं आहे तंहिंखे 1000 चौकड़ी जुग वारो ऐं राति खे बि 1000 चौकड़ी जुग वारी जेके माण्हू तत्व सां ज्ञान सां ॼाणंदा आहिनि से योगी जन काल जे तत्व खे ॼाणण वारा आहिनि। चओ हरे राम। हरे राम। तंहिं करे उहे इहो बि ॼाणंदा आहिनि त सभु प्राणी ब्रह्मा जे ॾींहं रूपी सूक्ष्म शरीर खां पैदा थींदा आहिनि ऐं ब्रह्मा जे रात रूपी सूक्ष्म शरीर में लय थींदा आहिनि। समझो था? 4 युग थींदा आहिनि भाई, सतयुग, त्रेता युग, द्वापर युग, कलयुग। हिकु हिकु युग हिकु हिकु 1000 बार घुमंदो। 4 युग हिकु हिकु 1000 बार घुमंदा त हिनखे चतुर्युगी चइबो आहे। 1000 चतुर्युगी। एतिरो थींदो आहे ब्रह्मा जी महाराज जो हिकु ॾींहुं। ओनली 1 डे। समझो था? उन्हनि जो त हिकु ॾींहुं थींदो आहे पर हिन धरतीअ ते प्रलय थी वेंदी आहे। सभु प्रलय में लीन थी वेंदा आहिनि। वरी ओतिरे ई समय जी 1000 चतुर्युगी ब्रह्मा जी जी राति थींदी आहे। ब्रह्मा जी जी राति थींदी आहे ऐं असां लीन हूंदा आहियूं प्रलय में। सुध बुध न हूंदी आहे। जीअं गहरी निंड हूंदी आहे न तीअं असां ब्रह्मा जी जे द्वारा भगवान में सम्झो लीन हूंदा आहियूं। वरी ओतिरे समय जी जॾहिं राति पूरी थींदी आहे वरी 9 ॾींहुं थींदो आहे त वरी सभु प्राणी ब्रह्मा जी मूं प्रकट थियण लॻंदा आहिनि। वरी उहे कर्मनि जा हिसाब किताब जीव जंतु पशु पक्षी मनुष्य सभु। हरे कृष्ण। हरे ॾिसो ये गीता जा वचन श्री कृष्ण भगवान जा। ऐं कई माण्हू केॾनि सालनि खां असां बचपन खां ॿुधूं था 10 साल में परलय ईंदी, 5 साल खां पोइ सतयुग अचण वारो आहे, 15 साल खां कॾहिं खां था ॿुधूं जॾहिं खां पैदा थियूं। पहिरियों ॿुधोसीं 2000 में परलय अचण वारी आहे। 2021 थियो न 22 ॿुधायो 2000 में न आई परलय। वरी चऊं 2012 में ईंदी। वरी चऊं 2-3 साल बीहो थोरी ब्रेकिंग थी हले पई, काथे ट्रेन बीठी आहे काथे। अहिड़ा ऐं हिननि खां डिॼण वारा उहे ई नास्तिक माण्हू जे कॾहिं गीता पढ़ी न आहे। गीता पढ़नि विस्तार सां पढ़ी ॾिसो साधक संजीवनी, पतो पइजी वेंदो सृष्टि चक्र कीअं हलंदो आहे। सालनि खां था परलय कनि, रिजाइनि था वेठा पिया। जॾहिं श्री कृष्ण भगवान चयो आहे 4,32,000 कलयुग जी उमिरि आहे त 5,500 साल थिया। प्रलय तव्हांजो पीउ आणींदो। खाटी वञिजे भाई। चओ हरे राम। हरे राम। वॾा वॾा हज़ारे माण्हू जाते एकजुट उहे चवनि था वेठा सालनि। हाणे ॿुधायो 4,32,000 केवल कलयुग जी उमिरि, 8,64,000 कंहिंजी आहे द्वापर युग जी, 17,28,000 त्रेता युग जी। चो जय श्री कृष्ण। न माफ़ कजो 4,32,000 कलयुग जी, उन जी डबल 8,64,000 द्वापर युग जी। वरी त्रेता युग जी 4,32,000 खे 3 गुणा कयोसि, घणा थिया 12,64,000। ईअं थिया न? हा ओतिरी थी सम्झो कंहिंजी त्रेता युग जी। वरी 17,28,000 थींदी शायदि उहा सतयुग जी। इहो थींदो आहे एक चतुर्युग। चओ जय श्री कृष्ण। तो बाबा जन चवंदा कलयुग त अञा पींघे में थो लोड़े। 4,32,000 साल उमिरि ऐं हिन महिल 5,500 साल त ॿार ई त थियो न, अञा पींघो थो लोड़े। जॾहिं वॾो थींदो न कलयुग, जॾहिं ॿुढो थींदो जेॾी महिल, पोइ ओॾी महिल चवंदा आहिनि कुल उमिरि 12-15 साल खां वधीक न हूंदी। जेके 15 साल जीअंदा उहे सम्झो अरे सैकड़ो पार। उनजी गोल्डन जुबली न, उनजी डायमंड जुबली मल्हाईंदा उनजी। भई 15 जी माण्हू जी उमिरि ॿकरियुनि जेतिरी थी वेंदी। लिखियल आहिनि इहे कलयुग जा लक्षण। माण्हू जी उमिरि केतिरी 15 साल, आकार केतिरो ॿकरियुनि, भेड़ ॿकरियुनि जेतिरो। नानी 9 साल में नानी। हिन महिल त 9 साल में खाई न सघंदा आहिनि ॿार मानी, पोइ थी वेंदी 9 साल में नानी।
श्री कृष्ण गोविंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव